दोस्तों, उम्मीद आहे सब ख़ुश हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे पंजो, मतलब के पहिरियों पंजो हे ई एल्बम आहे। ऐं हिन खां मथियों वीडियो जेको मां रखियो हुयो अॻिलो, उहो एल्बम आहे छहों। हुननि खां ग़लती थी वई आहे, ॿिन्ही एल्बमनि में पंजो एल्बम लिखियो आहे हुननि, ऐं वॉल्यूम बि थोरो अॻिते पोइते फ़र्क़ु आहे। सो हिन में बि चंद गीत अहिड़ा आहिनि जेके हिन वक़्तु बि माण्हू वॾे चाह ऐं ख़ुशीअ सां ॿुधंदा आहिनि। हिन में जेको सुठो गीत आहे ऐं बहितरीनु गीत आहे मुंहिंजी पसंदि जो, कुर्ब जी ॻाल्हि आहे कुर्ब में झले छॾ, साफ़ चई ॾे मूंखे दिलि पंहिंजी पले छॾ, पोइ मां मरां या जियां। तमामु बहितरीनु गीत आहे ऐं कुझु ॿिया बि गीत सुठा आहिनि बहितरीनु, ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कंदे उन खां पोइ एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। ऐं सभ खां पहिरियों जेको तव्हांखे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं, ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में तव्हांखे गीत ॿुधाया वेंदा ऐं शाइरनि जा नाला ॿुधाया वेंदा, कहिड़े साल में एल्बम आयो आहे, कहिड़ो वॉल्यूम आहे, कहिड़ा हिन में गीत सुठा आहिनि, इहो ॿुधायो वेंदो बसि। ऐं हाणे हलूं था कमेंट्स जी तरफ़। पहिरियों कमेंट्स लिखियो आहे शाहबान सोलंकी भाउ, लिखियो आहे नाइस वीडियो। ऐं वहीद भाउ लिखियो आहे पिक्चर वेरी नाइस, खोड़ सारियूं दिलूं। हसन मनमार भाउ लिखियो आहे सुपर हिट अदा। ऐं उन खां पोइ वरी शाहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सफ़ा भलो आहे अदा। उन खां पोइ हसन मनमार भाउ लिखियो आहे मुख़्तियार शीदी जा पहिरियों खां एल्बम शुरू कयो। हिन जो ईअं आहे त हिन में सचल में हिन जा सेरनि वारा एल्बम आहिनि, उहे आउं रखी चुको आहियां। ऐं उन खां पोइ हुबदार अली उजण साहिबु लिखियो आहे मुख़्तियार शीदी बेस्ट एल्बम पंजो। पहिरियों जेके सेरनि जा एल्बम हिन जा आयल आहिनि, पहिरियों ॿियों टियों, उहे आउं अपलोड कया आहिनि, ठीकु आहे। उन खां बाद हिकिड़ो एल्बम आहे चोथों जेको मिस आहे, हिन वक़्तु मूं वटि उन जी तस्वीर बि न आहे जो ऐं उन जी वीडियो ठाहियां, इन करे पंजो एल्बम डायरेक्ट आयो आहे। ऐं पहिरियों एल्बम जेको आहे न, त उहो मां पियो रखियलु आहे अदा। थोरो पोइते वञी वीडियो ॾिसंदव न त उन में टाइटल अथव प्यारा पाण ॼाण। ऐं उन खां पोइ शाहबान सोलंकी बि इहो ई लिखियो आहे त शुरू खां अपलोड कयो। हसन मनमार एहसन अमन सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेट वीडियो। वहीद भाउ लिखियो आहे तमामु बहितरीनु पिक्चर। ऐं उन खां पोइ बादशाह अमन सोलंकी भाउ लिखियो आहे एल्बम पंजो नाइस। हुबदार अली भाउ लिखियो आहे एल्बम 2-3 सचल में 4 प्रोडक्शन। ऐं आशिक़ अमन सोलंकी भाउ लिखियो आहे महिरबानी कयो हिक खां शुरू कयो अदा। इहो ई आहे त पहिरियों एल्बम आउं रखी चुको आहियां, उन ते टाइटल ते लिखियलु आहे प्यारा पाण ॼाण, ठीकु। उन खां पोइ सेरनि जा 2 एल्बम आहिनि 3, उहे बि अपलोड करे चुको आहियां। उन खां बाद ही पंजो एल्बम आहे, ठीकु आहे। उन खां पोइ बादशाह अमन सोलंकी नाइस एल्बम लिखियो आहे। बादशाह अमन सोलंकी लिखियो आहे यार अदा मां शुरू खां लिखियो अथई त यार अध खां शुरू न कयो, बल्कि शुरू खां शुरू आहिनि अदा। हाणे हलूं था हिन जे गीतनि ॾे, त गीत हिन में कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे मांखे ॿुधायूं। पहिरियों गीत आहे ममताज़ चांडे जो, गीत जा ॿोल आहिनि पाण छॾे वियो। उन खां पोइ आहे शाहनवाज़ शर जी शाइरी आहे ईद मुबारक बख़्श ॾे मौला मूंखे रत वारियो थी। बहितरीनु गीत आहे। ममताज़ चांडे जो कलाम आहे जेको अॼु ताईं माण्हू ॿुधनि था। कुर्ब जी ॻाल्हि आहे कुर्ब में झले छॾ, तमामु बहितरीनु। ऐं उन खां पोइ आहे ग़ुलाम रसूल जी शाइरी आहे एॾो ॾुख न ॾे सोणा। ऐं उन खां पोइ गीत आहे कादिर बख़्श जो दीदार करायो अथई, थोरो तुंहिंजो थियो मिठड़ा मूंखे ग़म खां बचायो अथई। तमामु बहितरीनु फेवरेट गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे ग़ुलाम रसूल जी शाइरी आहे न ॾींदो साईं छलो वापसि। उन खां पोइ आहे असगर कलेली जी शाइरी आहे हाणे त ख़ुशि थी। उन खां पोइ आहे गीत जमील जो। हीअ शाइरी जेका आहे इहा बि अॼुकल्ह माण्हू तमामु घणे गौर सां ॿुधनि था, तमामु बहितरीनु आहे। तोसां ज़ोरी अची थो ॻाल्हायां मां बेवस हां मुंहिंजी कोन सरे। ऐं उन खां पोइ अहमद चांडे जो गीत आहे वक़्त वक़्त खे सलाम आहे। ऐं दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको आहे। तव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा।
अहिड़ा ई रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कंदा।